मोहब्बत तव्हांजो शौक़ तव्हांजो शौक़ तव्हां सम्झो था कि असां नेकियूं करण आया आहियूं, अल्लाह रसूल जी रज़ा जे लाइ आया आहियूं ऐं पंहिंजे मुर्शिद खे ख़ुशि करण लाइ आया आहियूं, पंहिंजे मुर्शिद जी महिरबानी में आया आहियूं। ऐं तव्हां सम्झो था कि बाक़ी ईअं जो ईअं जेको मूं अव्हांखे ॿुधायो आहे त पोइ को बि अव्हांजी तवजा हेॾां होॾां ही हू न थिए 5 मिंट 2 मिंट 3 मिंट, छो त सालेहीन जो ज़िक्र ऐं रसूल अल्लाह जी तारीफ़ इहो सभु इबादत में शामिल आहे। नमाज़ पढ़णु वाक़ई इबादत आहे, रोज़ो रखणु इबादत आहे, हज करण भी इबादत है, पर अल्लाह जे दोस्त जी गाल करण भी इबादत है। अल्लाह जे दोस्त जी गाल करण भी इबादत है। मानी केॾांहुं कोन थी वञे, मानी क़यामत ताईं अल्लाह वारनि जे सदके असांजी कोई मानी अल्लाह वारनि जे सदके क़यामत ताईं असांजे पोयां थी पूरी दुनिया ज़ोर लगाए पी। तवज्जो रखिजो, तमामु क़ीमती ऐं वज़न ताईं ॻाल्हि कंदुसि। पूरी दुनिया में हिन वक़्तु ज़ोर पियो लगे, खानकाहूं बंदि थी वञे, खानकाहूं जो पैगाम बंदि थी वञे, खानकाहूं जो सिस्टम ख़तमु थी वञे, खानका हिकिड़े पासे थी मूंखे ॿुधायो जेतिरो ज़ोर वधीक लगे पियो ओतिरो खानकाई निज़ाम वधे पियो। इहो अल्लाह वारनि जो फ़ैल ऐं अल्लाह जी अता सां जेको हिननि में जेको बि हासिल थियो इहो कॾहिं बि ख़तमु कोन थींदो। मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर। हर शख्स जल रहा है अदावत की आग में, हर शख्स जल रहा है अदावत की आग में, इस आग को बुझा दे वो पानी तलाश कर, इस आग को बुझा दे वो पानी तलाश कर। और सजदों से तेरे क्या हुआ सदियां गुजर गई, सजदों से तेरे क्या हुआ सदियां गुजर गई, वो सजदा तलाश कर जो तेरी तकदीर को, सजदा तलाश कर जो तेरी तकदीर को बदल दे। और आप चले पैदल, आप चले पैदल नौकर को करे सवार, आप चले पैदल और नौकर को करे सवार, ऐसा हो जो आका वो आका तलाश कर। और पत्थर की चोट से तो शीशा ही टूट जाता है, अल्लामा इकबाल का ये शेर, पत्थर की चोट से तो शीशा ही टूट जाता है, वो शीशा तलाश कर जो पत्थर ही को तोड़ दे, वो शीशा तलाश कर जो पत्थर ही को तोड़ दे। वधीक गुफ्तगू कोन कंदुसि, सिर्फ़ तव्हां तवज्जो रखिजो कि असां सभिनीनि खे उन रास्ते ते हलणो आहे जंहिंमें इहो शीशो जेको आहे पत्थर खे तोड़े, असांखे उन रास्ते ते हलणो आहे जेको असांजो सरदार पैदल हले असांखे सवार करे छॾे। असांखे उहो सजदो करिणो आहे कि जंहिं सजदे में रब राज़ी थी वञे, असांखे उहो कमु करिणो आहे जंहिं मक़सद लाइ असां कमु कयो आहे हुन मक़सद में जे असांजो इख़लास आहे, मोहब्बत आहे, चाहत आहे, चाशनी आहे, त पोइ अव्हांखे पूरो भरो मजमो ॾेखारण जी ज़रूरत कोन्हे। अव्हां 3 माण्हू हूंदा या हिकिड़ो ई माण्हू हूंदो, ख़ुदा जो कसम अव्हांजो उहो मक़सदु कामयाबु थी वेंदो। हिकिड़ी अल्लाह जी रहमत जी ॻाल्हि करे पोइ इंशाअल्लाह दुआ घुरूं था कि असां सभु अल्लाह जी रहमत जा तलबगार आहियूं, असां सभु अल्लाह जी रहमत जा तलबगार आहियूं। ऐं जिते बि कचेरी में वेंदा आहियूं ॻाल्हि कंदा आहियूं त अल्लाह जी ॻाल्हि था करूं, पर जॾहिं ॻाल्हि अल्लाह जी रहमत जी अचे थी त पोइ उन में असीं थोरा कमज़ोर ज़रूरु थियूं। पर अल्लाह जी रहमत आहे छा, अल्लाह जी रहमत आहे छा? इहो अल्लाह जी रहमत इहो आहे कि माण्हू सुतो पियो आहे निंड में, माण्हू सुतो पियो आहे निंड में। निंड छा आहे? निंड मिसले मौत आहे। यानी कि माण्हू सुतो पियो, हाणे जागे पियो या सुतो पियो या का ख़बर ई कोन्हे, पर निंड मिसले मौत आहे। अल्लाहु अकबर। रब जी रहमत जी ॻाल्हि करां पियो कि रब जी रहमत आहे छा? माण्हू जॾहिं हुन मिसले मौत निंड में बेख़याली सां पासो पलटे थो ऐं पासो पलटे चए थो अल्लाह, छा थो चए? ज़ोर सां चओ अल्लाह, ज़ोर सां चओ अल्लाह। अॼु असांजी ज़ुबान ते लफ़्ज़ अल्लाह नथो अचे, बाक़ी दुनिया भर जी बकवास अची थी वञे, दुनिया भर जी ॻाल्हियूं असीं करे वठूं था। अमी नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अव्हांखे अल्लाह ॾींदो, रोज़ो रखण जी तौफ़ीक़ अल्लाह ॾींदो, इहो फ़राइज़ अदा करण जी तौफ़ीक़ अव्हांखे अल्लाह ॾींदो। पर जॾहिं अव्हांखे टाइम मिले न, अव्हांखे कचेरी करण जो टाइम
मूड थिए ना अमी वजू करो जे मस्जिद में वींदे अवां के को शर्म अचे या आर अचे या को तकलीफ अचे या को फिकर अचे तो मियां जान मोहम्मद जी दरगाह जे आहते ते वञो वजू करे अखियूं बंद करे वेहियो तसव्वुर में आई पांजी ज़बान सा अल्लाह 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 कंदा रहो त हिकड़े शायर खबर छा जो अल्लाह अल्लाह करते अल्लाह न मिला अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। अल्लाह अल्लाह करते अल्लाह न मिला अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। अल्लाह से मिलणो तो बहुते वरी अल्लाह अल्लाह करो खुदा जो कसम जने हूँ अल्लाह वारो तव्हां जो कनेक्शन अल्लाह सां मिलांदो वो मस्जिद में भी तव्हां जो दिल लगंदो नमाज में भी तव्हां जो दिल लगी वेंदो रोज़ो रखण में भी तव्हां के दिल लगी वेंदो ऐं नेकियूं करण में भी दिल लगी वेंदो त अल्लाह जी रहमत को तो मिसले मौत सुतो पियो आहे निंड में हाणे निंड में पासो जॾहिं पलटो त हुनजी ज़बान खां निकितो अल्लाह हाणे हुनखे त ख़बर ई कोन्हे को मूं अल्लाह खे पुकारियो आहे अल्लाह जो लफ़्ज़ मुंहिंजी ज़बान खां निकितो आहे पर अल्लाहु अकबर रब जी रहमत हिन बाने सां तोसां मूंसां जे रसूल अल्लाह जो कलमो पढ़ियो आहे जेको रब जा बाना आहिनि रब पंहिंजे बाने सां एतिरी मोहबत करे थो कि 70 मरतबा किताब लिखियो 70 दफ़ा रब पंहिंजे बाने के हुन बेख़याली में अल्लाह चवण ते 70 दफ़ा चए थो या बदी हा बदी हुकुम कर हा मुंहिंजा बाना हुकुम कर तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे अंदाज़ो लॻायो जेको बेख़्वादी में अल्लाह हिकिड़ी दफ़ा चए त 70 दफ़ा ऐं इरादतन अमी वज़ू करे अल्लाह जो ज़िक्र करो ऐं इहो ई बुज़ुर्ग जो तरीक़ो आहे जॾहिं हिन जेको कल्ब के हिन दिल के जॾहिं कट लॻंदो आहे ज़ंग लॻंदो आहे त अल्लाह वारनि जे तव्हां हीअं बि तरीक़े पाक ईअं आहे कि कंहिं बि तरीक़े जे अमी बुज़ुर्ग वटि जॾहिं मुरीद थींदा या दस्त बयत कंदा या हुनजे तरीक़े में दाख़िल थींदा त सभिनीनि खां पहिरीं अव्हां खे वज़ू कराए हथ सां हथ मिलाए अव्हां खे सभिनीनि खां पहिरीं नमाज़ जी तलक़ीन करे अव्हां खे ज़िक्र जी तलक़ीन कंदो ज़िक्र ॾींदो उहो ज़िक्र छा आहे इहो ज़िक्र इहो ई आहे कि जेको अव्हां जे दिल के कट के लाहे अव्हां जो हर शइ में हर नेकी में दिल लॻाए छॾंदो जॾहिं कट ज़िक्र जी बरकत सां लही वेंदो त इंशाअल्लाह हर शइ में अव्हां खे मज़ो अची वेंदो त गौस बाहुद्दीन ज़िक्रिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह शेखुल इस्लाम वल मुस्लिमीन हुनजी दीनी ख़िदमत या हुनजी रूहानी ख़िदमत या क़यामत ताईं जेको हुनजो फैज़ हलंदो हुन सां कंहिंखे बि इनकार कोन्हे पर अमी सभु चाहियो था कि शेखुल इस्लाम वल मुस्लिमीन जे फैज़ खां अमी मुस्तफ़ीज़ रहो त पोइ हुनजी जेको वाट ॿुधायल आहे न हुनजी जेको वाट ॿुधायल आहे हुन वाट ते पक्का अची वञो खुदा जो कसम बस अमी तो ठहियो पर अव्हांजी 100 नस्लूं भी शेखुल इस्लाम जे सदके में इंशाअल्लाह ढो करे सुभान अल्लाह शेखुल इस्लाम जे सदके में ढो करे वंदी टाइम तमाम थोरो आहे ऐं एतिरी जी ॻाल्हि करे सघां थो वरी जॾहिं ज़िंदगी रही वॾे करे वो मौक़ो मिलियो ऐं इहो वेरे शरीफ़ में शायदि मुंहिंजी पहिरीं हाज़िरी आहे अल्लाह पाक इन हाज़िरी खे क़बूल फरमाए ऐं असांजे दोस्त हाजी इमाम अली जेको इहो रोड शरीफ़ जा प्रोग्राम करे असां सभु दोस्तनि खे हिते गॾु कयो आहे इन जी महिरबानी इन बहाने असां सभिनी हिकिड़े ॿिए जे चहिरे खे ॾिठो आहे हिकिड़े ॿिए सां गॾु वेठा आहियूं मोमिन जो चहिरो ॾिसण बि इबादत सुभान अल्लाह मुसलमान जो चहिरो ॾिसण बि सवाब आहे अल्हम्दुलिल्लाह सभु कलमे गो आहियूं सभु मुसलमान आहियूं ऐं सभु अल्लाह जी महिरबानी सां अल्लाह जे दोस्तनि सां वाबस्ता आहियूं और इंशाअल्लाह इहो मोहबतूं क़ाइमु रहंदियूं इहो शौक़ क़ाइमु रहंदा इहो ज़ौक़ क़ाइमु रहंदा त इंशाअल्लाह पाण सभु गॾिजी ये प्रोग्राम कंदा रहंदासूं मुस्तफ़ा जान रहमत पे लाखों सलाम शम्मे बज़्म हिदायत पे लाखों सलाम जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चांद उस दिल अफरोज़ साअत पे लाखों सलाम और वो दसों जिनको जन्नत का मुज़्दा मिला उस मुबारक जमात पे लाखों सलाम सैयदा तैयबा ताहिरा आबिदा यानी जान अहमद की राहत पे लाखों सलाम और गौसे आज़म इमाम मुत्तका वन्नुका जलवाए शान कुदरत पे लाखों सलाम जिसकी मिंबर बनी गर्दने औलिया उस कदम की करामत पे लाखों सलाम मुझसे खिदमत की कुदसी कहे आरज़ा मुस्तफ़ा जान रहमत पे लाखों सलाम शम्मे बज़्म हिदायत पे लाखों सलाम।